नाज़रीन तव्हांखे ख़बर ॾींदा पहिरियों उमरकोट मां त उमरकोट वेझो टाली पुलिस कार्रवाई कंदे वॾे तइदाद में मंशियात हथ करे वरिती आहे। हथायल मंशियात बैदि केस पिणु दाख़िल कया विया आहिनि। इन ई हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ टेलीफोन लाइन ते असां सां गॾु सोहिल कुंबर मौजूदु आहे। सोहिल, इन हवाले सां वधीक तफ़सीलनि खां आगाह कजो। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेकॾहिं टाली पुलिस जी जेको वॾी कार्रवाई साम्हूं आई आहे। जेकॾहिं टाली थाणे ते मुक़ररु SHO औरत SHO आहे खुशबक तेवाण, उन ॻुझे इतला ते वॾी कार्रवाई कई आहे। टाली थाणे जी SHO ॻुझे इतला ते 10 वाटर वेझो कार्रवाई करे 133 किलो जेके उहो चर्स हथु कयो आहे। जेके 3 जवाबदारनि ख़िलाफ़ जेके चर्स रखण जो जेके कैद दाख़िल कयो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेके खुशबक तेवाण जेके ॻुझे इतला ते जेके उहो टाली थाणे जे वेझो 10 वाटर ते कार्रवाई करे 133 किलो चर्स हथु कयो आहे, जंहिंजी मालियत आहे उहो 80 लख रुपए खां वधीक ॿुधाई बि वञे। SHO खुशबक तेवाणी जो चवण जेके ॻुझे इतला ते जेके कार्रवाई कई, मशकूक कार बि कोरे उनजो पीछो करे 10 वाटर वटि गाॾी रोके उनमें जेके सवार हिकु ॼणे खे गिरफ़्तार कयो आहे। जेके वाक़े जो जेके उहो 3 ॼणनि ख़िलाफ़ जेके टाली थाणे ते केस दाख़िल कयो आहे। 133 किलो चर्स जंहिंजी मालियत 80 लख रुपए खां मथे ॿुधाई बि वञे। जंहिंमें रमज़ान गशकूरी, रिज़वान शाह ऐं वलीम बलोच ख़िलाफ़ जेके उहो चर्स रखण जो केस दाख़िल कयो आहे। हिकु जवाबदार हिरासत में वरितो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेके SHO औरत SHO टाली खुशबक तेवाण वॾी कार्रवाई कई आहे। 133 जेको किलो उहो चर्स हथु कयो आहे। अमरकोट पुलिस जेके मंशियात फ़रोशन जो जेके घेरो तंग करे छॾियो आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके कार्रवायूं आहिनि उहो कयूं पियूं वञनि। हीअ जेको SHO टाली जी आहे इहो वॾी कार्रवाई हिन महिल साम्हूं आई आहे। 133 किलो चर्स जंहिंजी 80 लख रुपया मालियत आहे। वाक़े जो 3 जवाबदारनि ख़िलाफ़ जेके टाली थाणे ते जेके उहो मंशियात एक्ट केस दाख़िल कयो आहे। जी वॾी महिरबानी सोहिल कुंबर तफ़सीलनि खां आगाह करण लाइ। टाली 10 वाटर से मैंने माल पकड़ा है और तकरीबन 3 मन 13 किलो माल है ये। और एक अक्यूज पर्सन भी हमारे हाथ लगा है। इसके अलावा 2 जो है वो वहाँ से मफरूर हो गए, जिसका नाम जो है रमज़ान और शाह वली मकरानी जो है वो मफरूर हो गए। बाकी रिजवान गिशकोरी को जो है ना अपने हैंड ओवर कर लिया है।